चंदू मामू खान में शहरी इतिहाद पारां सिंधी सखावत ॾींहं जे हवाले सां हिकु अज़ीम शान वॾी रैली कढी वई, जेका स्टेशन चौक खां प्रेस क्लब पहुती। अचो त उते मौजूदु सिंधी सखावत ॾींहं जे हवाले सां जेके शहरी शरीक थिया आहिनि उन्हनि सां इबरत न्यूज़ जे हवाले सां ॻाल्हि ॿोल कयूं। पारां जेको ही सॾु ॾिनो वियो आहे 1 डिसंबर जे हवाले सां सकाफ़त ॾियारो। सिंधी सकाफ़त असांजो जेको टोपी अजरक इहो असांजो मान आहे, इहो ई शान आहे। असां इंशा अल्लाह ताला 1 डिसंबर जे हवाले सां जेको सो हीउ ॾियारो ईद वांगुरु मल्हाईंदासीं। सभई सिंधियुनि माण्हुनि खे जेको सो इहो ॾियारो सदाईं लाइ मल्हाइणु घुरिजे ऐं असां पंहिंजी सकाफ़त खे उजागर करण जे लाइ जेको 1 डिसंबर तमामु धाम धूम सां जेको अॼु असां हिकिड़ो रैली कढी आहे, असांजी तयारी रैली हुई ऐं इंशा अल्लाह जेको 1 डिसंबर असां ईद जे ॾियारे वांगुरु मल्हाईंदासीं। समूरी सिंध न रुगो रवायती तौर पर हर साल जीअं पंहिंजी सकाफ़त सां पंहिंजी ॿोली सां ऐं पंहिंजे रवायतुनि ऐं तहज़ीब सां मुहबत जो इज़हार करण जे लाइ टने मोहम्मद खान जे अंदरि समूरा बादशाह शहरवासी निकिरी आया आहिनि ऐं यकीनन इहो शहरवासियुनि जो जेको निकिरण वारो अमल आहे उहो 1 डिसंबर ते सकाफ़ती ॾियारे जे तयारियुनि जे हवाले सां आहे। समूरी सिंध सकाफ़ती ॾियारे जे हवाले सां पंहिंजूं तयारियूं करे रही आहे ऐं असां सम्झूं था त समूरी सिंध जो जेको बाशऊर तबिको आहे उहो हमेशह दर्द वारी कैफ़ियत में रहंदे, हमेशह तकलीफ़ वारी कैफ़ियत में रहंदे पंहिंजा समूरा वसीला, पंहिंजा समूरा जेके मादनी वसीला आहिनि, पंहिंजो दरिया जेको आहे उहो विञाइण खां पोइ बि पंहिंजी सकाफ़त सां भरपूर नमूने सां मुहबत करे थो ऐं असां सम्झूं था सिंधू दरिया बि असांजी सकाफ़त आहे, सिंधू दरिया असांजो विरसो आहे, असांजी तहज़ीब आहे। पोइ हिन साल सॼी दुनिया जे अंदरि सिंधू दरिया सां मुहबत जे इज़हार तौरु सिंध ते केनालनि जी अलावत जे ख़िलाफ़ु सिंध जो बाशऊर तबिको पंहिंजे रवायती सकाफ़त सां मुहबत जो इज़हार करे रहियो आहे। उन सिलसिले में अॼु हीउ जेको इज्तिमा आहे उहो यकीनन 1 डिसंबर जे तयारियुनि जे हवाले सां आहे ऐं सॼी सिंध जा जेके रहवासी आहिनि उहे सॼी दुनिया खे ॿुधाईंदा त सिंधी माण्हुनि जी सकाफ़त ऐं सिंधी माण्हुनि जो जेके रवायती तहज़ीब आहे उन सां उहे केतिरे क़दुरु मुहबत कनि था ऐं यकीनन समूरी दुनिया जे अंदरि हीउ ॾियारो सकाफ़ती ईद तौरु मल्हायो वेंदो। अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातहू। असीं इबरत न्यूज़ जा ऐं इबरत चैनल जा थोराइत आहियूं जो हर साल वांगुरु ही प्रोग्राम सभ खां अॻिते अची पेश कंदा आहिनि ऐं इहो सिंधी ॾियारे जे हिसाब सां चवंदसि त टोपी अजरख ऐं पटको कुआड़ी असांजी शान आहे सिंधी क़ौम जी ऐं इन ॾियारे खे न सिर्फ़ु 1 डिसंबर ते मल्हाइजे पर इन शइ खे हमेशह हर जॻह ते धूमधाम सां ऐं फ़ख्र सां मल्हाइजे ताकी दुनिया खे इहो ख़बर पवे त सिंधी क़ौम बाक़ाइदा ज़िंदा क़ौम आहे ऐं गैरतमंद क़ौम आहे, पंहिंजी सकाफ़त सां पंहिंजे कल्चर सां मुहबत करे थी। ऐं इहो बि चवंदसि सिंधियुनि खे त ख़ुदा पंहिंजे बचनि खे पढ़ायो, ख़ासि करे नियाणियुनि खे पढ़ायो ऐं औलादनि खे हुनर ॾियो ताकी हू पंहिंजे सिंध जी मालिकी करे सघनि। नाज़रीन, टंडो मोहम्मद खान में शहरी इतिहाद पारां सिंधी सकावत मल्हाइण जे लाइ हिकु अज़ीम शान वॾी हिकिड़ी रैली कढी वई, जेका टंडो मोहम्मद खान जे स्टेशन चौक खां थींदी प्रेस क्लब पहुती। उते प्रेस क्लब में रैली में शिरकत कंदड़नि जो चवणु हो त सिंध में हज़ारे साल पुराणी तहज़ीब खे असीं मल्हायूं पिया ऐं सिंधी सकावत असांजी पंहिंजी सकावत आहे, इन खे अॼु ईद जो ॾींहुं करे मल्हाईंदासीं। ज़ुल्फ़कार चांडियो, इबरत न्यूज़, टंडो मोहम्मद खान।